वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी रहियो आहे। काबीना इजलास में मुल्क जी मुआशी सियासी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। वफ़ाक़ी काबीना इजलास में इक़्तिसादी राबता कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सिंध खां पोइ बलोचिस्तान सरकार बि इरसा एक्ट में तरमीम जी मुखालफ़त करे छॾी। असेंबली मां ठहराव पास कराइण जो ऐलान। आपाशी वारे सूबाई वज़ीर याम खान शोरे सूबाई वज़ीर सादिक उमरानी विच में कोयटा में मुलाक़ात। सादिक उमरानी जो चवण त इरसा एक्ट में तरमीमुनि जी बलोचिस्तान हुकूमत बि मुखालफ़त करे थी। सिंध जी बलोचिस्तान असेंबली मां बि इरसा तरमीमी एक्ट ख़िलाफ़ ठहराव मंज़ूर करायो वेंदो। याम खान शोरे चयो त इरसा जे हाणोके सेटअप में तब्दील करणु न ॾिनी वेंदी। तरमीमूं ख़तरनाक आहिनि। क़ौमी असेंबली जे तक 171 रहीम यार खान में नंढी चूंड लाइ वोटिंग जो अमल जारी। पोलिंग जो अमल बिना के वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। पीपल्स पार्टी जे मखदूम ताहिर रशीद 3 ऐं तहरीक इंसाफ़ जे एडवोकेट हसान मुस्तफ़ा में कांटे जो मुक़ाबलो। घोटकी ज़िले काउंसिल चेयरमैन ऐं अलीगौर ख़ान जे हामी मेंबरनि में इख़्तिलाफ़ ख़त्म। ज़िले काउंसिल जी सालियानी बजट सुभाणे पेश करण जो फ़ैसिलो। इजलास तलब। ज़िले चेयरमैन मंगुर ख़ान बहर सां इजलास में एहतजाजी हंगामो कंदड़ मेंबरनि जी मुलाक़ात। ज़िले चेयरमैन मेंबरनि जा समूरा मसइला हल करण जी ख़ातिरी कराए छॾी। मलिर जे शालती थाणे जे हद में पुलिस की कार्रवाई। गैर कानूनी लैपटॉप स्मगलिंग में मुलविस जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जे रास की गिरफ़्तार करे 576 लैपटॉप ऐं गाॾी हथ करे वरिती। एसएसपी मलिर जे तर्जुमान जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार जो क्रिमिनल रिकॉर्ड चेक ऐं वधीक जांच कई पई वञे। मिर्ज़ापुर वेझो जतोई बिरादरी जी धुरनि में छेड़ो। हिकु ॼणो मारिजी वियो। 4 ॼणा ज़ख़्मी। मारिजी वियल नवाब जतोई जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। धुरनि में छिकतान। निशाने हैदर मेजर राजा अज़ीज़ भट्टी जी 29वीं वरसी मल्हाई पई वञे। 1965 जी जंग जे हीरो मेजर अज़ीज़ भट्टी के अस्करी क़यादत चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी सर्विसेज चीफ ऐं हथियारबंद फौज पारां भेटा पेश। आईएसपीआर जो चवणु आहे त मेजर अज़ीज़ भट्टी जुरत ऐं बहादुरी जो रोशन निशान आहे। मेजर अज़ीज़ भट्टी 1965 जी जंग में वतन जे दिफ़ा में शहादत माणी। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पारां निशाने हैदर मेजर राजा अज़ीज़ भट्टी के 69वीं वरसी ते भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त सॼी क़ौम मेजर अज़ीज़ भट्टी के बेमिसाल क़ुर्बानी ऐं बहादुरी ते सलाम पेश करे थी। चीनी वज़ीर-ए-आज़म ली क़ियांग सरकारी स्कूल के दौरे ते सऊदी अरब पहुंची वियो। वॾी शहज़ादा मोहम्मद बिन सलमान चीनी वज़ीर-ए-आज़म जी आजा कई। चीनी वज़ीर-ए-आज़म सऊदी अरब खां पोइ गॾियल अरब अमारात बि वेंदो। ली क़ियांग जे सऊदी अरब ऐं यूएई जे दौरे दौरान तवानाई ऐं माली टेक्नोलॉजी जे शोबनि में सहकार वधाइण ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी। गज़ा में करियल क़ौमुनि जे स्कूल ते इसराइली फ़ौजी बमबारी। 6 एहलकार शहीद। ओलंदे किनारे में इसराइली फ़ौज जे हमलनि में वधीक 6 फ़लस्तीनी शहीद। तोहास शहर में रिहायशी इमारत ते फ़िज़ाई हमले में 5 शहरनि शहादत माणी। ओलंदे किनारे में इसराइली फ़ौज जो गश्त। उर्दन सां लॻोलॻ सरहद बंदि करे छॾी। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो आहे त गज़ा में गॾियल क़ौमुनि जे हमले इंसानी इमदाद जे कारकुननि खे क़त्ल कयो पियो वञे। हमलनि में मुलविस इसराइली एहलकारनि जो एहतिसाब न थियणु क़बूल नाहे। गॾियल क़ौमुनि जे मेंबरनि जे क़त्ल जी जामी जांच ऐं असराइती एहतिसाब जी ज़रूरत आहे। घोड़ाबारी वेझो ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर। हिकु ॼणो फोत। हादसे जे नतीजे में गुलामुल्ला वासी कयूं दर्स फोत थी वियो। घर में कोहराम।